इलेक्शन कमीशन सिंध पुलिस में वॾे पैमाने ते बदिलियुनि ऐं मुक़ररनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जंहिं तहत कराची पुलिस चीफ, समूरनि डिवीज़न जा DIGs, 31 SSPs ऐं SPs तब्दील कया विया आहिनि। इलेक्शन कमीशन निगरान सिंध सरकार जे दरख़्वास्त मंज़ूर कंदे सिंध पुलिस में वॾे पैमाने ते बदिलियुनि ऐं मुक़ररनि जी इजाज़त ॾेई छॾी आहे, जंहिं खां पोइ कराची पुलिस चीफ ऐं 8 DIGs समेत SSPs ऐं SPs सतह जा ऑफिसर तब्दील कया विया। एडिशनल IG कराची जावेद आलम ओढो खे बदिली करे संदसि जाइ ते ख़ादिम रिंद खे कराची पुलिस चीफ मुक़रर कयो वियो आहे। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल असद रज़ा खे कराची पुलिस रेंज में DIG ॾखण ऐं आसिम क़ाइम खानीअ खे DIG ओलह मुक़रर कयो वियो आहे। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल कैप्टन रिटायर्ड गुलाम अज़फर मयसर खे DIG ओभर मुक़रर कयो वियो आहे। तारिक रज़ाक धारेजो खे DIG हैदराबाद, तनवीर आलम ओढो खे DIG मीरपुर ख़ास ऐं कैप्टन रिटायर्ड परवेज़ चांडिया खे DIG शहीद बेनज़ीराबाद मुक़रर कयो वियो आहे। जॾहिं त DIG जावेद जिसकाणीअ खे सखर खां लाड़काणे ऐं DIG अब्दुल हमीद खोसे खे लाड़काणे खां सखर बदिली कयो वियो आहे। उन खां सवाइ चीफ मिनिस्टर सेक्रेटरीट में मुक़रर इमरान कुरैशी खे बदिली करे कराची जे ॾखण ज़िले जो SSP मुक़रर कयो वियो आहे। अमजद हयाद खे SSP डिस्ट्रिक्ट सिटी कराची मुक़रर कयो वियो आहे। आरफ असलम खे कराची जे क्यामाड़ी ज़िले, महसूर अली ओलह, फैसल अब्दुल्ला चाचड़ खे सेंट्रल, इरफान बहादुर खे ओभर, तारिक इलाही मस्तूईअ खे मलीर ऐं हसन सरदार खे कोरंगी ज़िले जो SSP मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त इरफान समूह खे हिकु भेरो वरी सखर जो SSP मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त लाड़काणे में अब्दुल रहीम शेराज़ीअ खे SSP मुक़रर कयो वियो आहे। खैरपुर मां मीर रोयल खोसे खे बदिली करे SSP कश्मीर मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त संदसि जाइ ते डॉक्टर समीउल्लाह सुमरो खे SSP मुक़रर कयो वियो आहे। अमजद शेख खे शिकारपुर मां बदिली करे SSP हैदराबाद मुक़रर कयो वियो आहे। संदसि जाइ ते ख़ालिद मुस्तफ़ा कोराई खे SSP शिकारपुर मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त सैयद आमिर अब्बास शाह खे SSP जैकमाबाद मुक़रर कयो वियो आहे। SSP जाच कराची ॾखण अब्रेज़ अब्बासीअ खे बदिली करे SSP टंडो अलियार मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त सलीम शाह खे टंडो अलियार मां बदिली करे SSP टंडो मोहम्मद ख़ान मुक़रर कयो वियो आहे। मुनीर अहमद खूड़े खे SP घोटकी ऐं मोहम्मद आरिफ रज़ा खे SP कंबर शदाद कोट मुक़रर कयो वियो आहे। नूरल हक रिंद खे SP मटियारी ऐं तारिक नवाज़ खे SP जामशोरो मुक़रर कयो वियो आहे। शबीर अहमद सेठार खे हिकु भेरो वरी SSP दादू मुक़रर कयो वियो आहे। अली बख्श उर्फ आफ्ताब निज़ामाणीअ खे SSP ठठो ऐं शैला कुरैशीअ खे SSP सिजावल मुक़रर कयो वियो आहे। कमर रज़ा जिसकानी खे SP बदीन ऐं कैप्टन रिटायर्ड हैदर रज़ा खे SSP शहीद बेनज़ीराबाद मुक़रर कयो वियो आहे। कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन खे नौशेरो फिरोज़ खां सांगड़ ऐं सांगड़ मां आबिद अली बलोच खे बदिली करे नौशेरो फिरोज़ मुक़रर कयो वियो आहे। अदिल मेमण खे SSP मीरपुर ख़ास, अली मर्दान खोसे खे SP थरपारकर ऐं अब्दुल ख़ालिक खे SSP उमरकोट मुक़रर कयो वियो आहे। रायबगांव इब्रा न्यूज़ कराची।